हाथी ऐं सहो। हिक दफ़े हिक झंगल में हाथियुनि जो हिकु झुंड हिकु सुंदर तलाव जे पासे खां लंघियो पिए। तलाव जे चौधारी बखमल जहिड़ो साओ साओ गाह ऐं गुलनि जा ॿूटा पोखियल हुआ, जंहिंखे ॾिसी हाथियुनि जो झुंड मौज में अची वियो ऐं गाह ते नचण टिपण लॻो। पोइ तलाव में सनानु करे सभई हाथी ख़ुशि थिया। हाथियुनि जे झुंड कुझु ॾींहं उन तलाव जे आसपास रहण जो वीचार कयो, जीअं कुझु ॾींहं उन सुंदर तलाव जो आनंद माणे सघनि। तलाव जे चौधारी पोखियल गाह हेठां केतिरनि ई सहनि जा घर हुआ। हाथियुनि जे मदमस्त थी गाह मथां नचण करे उन्हनि जे पेरनि हेठां अची केतिरा ई सहा मरी विया। केतिरनि जा हथ पेर भॼी पिया ऐं केतिरा घायल थिया। हाथियुनि जे झुंड जे वञण बैदि बाक़ी बचियल सहनि सभा कोठाई, जंहिंमें सभिनी इहा चिंता ज़ाहिर कई त कुझु ॾींहं जे हाथी इन नमूने गाह ते मदमस्त थी नचंदा त असां मां कंहिंजो बि नालो निशान न रहंदो। हिकु सहे सलाह ॾिनी, असांखे हीअ जॻह छॾे ॿिए कंहिं हंधि हली रहणु खपे। ॿिए सहे चयो, हिन ज़मीन ते असीं अबनि ॾाॾनि जे ज़माने खां रहंदा आया आहियूं। हितां भॼी वञण खां बहितर आहे मुसीबत जो मुक़ाबिलो कयूं। टे सहे चयो, असीं पंहिंजे बल सां त हाथियुनि जो मुक़ाबिलो न करे सघंदासीं। इन करे ॿुद्धीअ सां का तरकीब सोचे हाथियुनि जे झुंड खे हिते अचण खां रोकणु खपे। हिकु सिपाही सहे चयो, मूंखे हिकु तरकीब सुझी आहे। उन सहे जी तरकीब ॿुधी उनखे आज़माइण जो फ़ैसिलो कयो वियो। हुननि हिकु होशियारु सहे जंहिंजो नालो लिंबकरण हो, उनखे इहो कमु ॾिनो। लिंबकरण हाथियुनि जे झुंड वटि वञी पहुतो ऐं झुंड जे अॻवान हाथीअ सां गॾियो। लिंबकरण बिना कंहिं डप डाव उन अॻवान खे चयो, जंहिं तलाव जे आसपास अॼु तव्हांजे हाथियुनि मदमस्त बणिजी ठेंग टिपा ॾिना आहिनि, सुभाणे खां उन तलाव जे आसपास वञण खां हाथियुनि खे मना करे छॾियो, न त तव्हांजे सॼे झुंड जो विनाश थी वेंदो। लिंबकरण जी इहा धमकी ॿुधी हाथियुनि जे अॻवान खांसि पुछियो, तूं केरु आहीं? पहिरीं पंहिंजी वाक़फ़ियत ॾे। लिंबकरण जवाबु ॾिनो, मां चंद्रमंडल जो निवासी आहियां ऐं चंद्रमा देव जो दूत बणिजी तव्हांखे उन जो न्यापो ॾियणु आयो आहियां। तव्हांजे मदमस्त थी तलाव जे आसपास गाह ते नचण सबबि चंद्रमा देव जे केतिरनि ई प्यारनि जीवन जो मौत थियो आहे ऐं केतिरा त ज़ख़्मी थिया आहिनि। अॼु चंद्रमा देव बाक़ी बचियल प्यारनि जीवन खे आथत ॾियणु आयो आहे। तव्हांजे बेदर्दीअ जो इंजाम ॾिसी हू बेहद दुखी थियो आहे ऐं तव्हां ते ॾाढो कावड़ियल आहे। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते विश्वास नथो अचे त मूं सां गॾु हली पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। हाथियुनि जे अॻवान चतुरदंत लिंबकरण सां गॾु उन तलाव वटि आयो। उन वक़्तु राति थी चुकी हुई। लिंबकरण हाथियुनि जे अॻवान खे तलाव जे किनारे ते बीहारे चयो, ध्यान सां ॾिस, हिन तलाव में कीअं न चंद्रमा देव क्रोधित थी हली रहियो आहे। हाथियुनि जे अॻवान चतुरदंत तलाव में चंद्रमा जो हवा में हलंदड़ पाछो ॾिसी लिंबकरण जी ॻाल्हि ते विश्वास कंदे डिॼी वियो ऐं चंद्रमा देव खे हथ जोड़े प्रार्थना कयाई, माफ़ कजो चंद्रमा देव, मां अंजाम थो करियां। सुभाणे खां असां हिन तलाउ तरफ़ अखि खणी बि न निहारींदासीं ऐं तव्हांजी आज्ञा जो पूरो पालन कंदासीं। हिन आखाणीअ मां
असांखे इहा सिख्या थी मिले त ॿुद्धीअ में ॿल आहे।